कोटड़ी का रपोड़ा असांजे नुमाइंदे ज़ार बोयोजी त कोटड़ी कबीर सिंधु दरिया मां निकिरंदड़ रोहिड़ी कैनाल जी सालियाना वाराबंदीअ खां पोइ आपाशी खाते जे अमलदारनि पारां रोहिड़ी कैनाल जो तरो ऐं किनारनि वारी मिटी पठाणनि जे हवाले करे छॾी। मक़ामी माण्हुनि खे पंहिंजे इस्तेमाल खां बि रोके छॾियो, पाबंदी लाॻू करे छॾी। रोहिड़ी कैनाल रेगुलेटर भरिसां कैनाल जे ॿिन्ही पासनि खां पठाणनि पंहिंजा देरा जमाए वरिता। पठाणनि ट्रैक्टर एसीवेटरनि जे ज़रिए मिटीअ जी खोटाई करे मिटी शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते खणी विकिरो कनि था। ॻोठाणनि खे राब्ते करण ते ॿुधायो त कैनाल जा कपर ॿई कमज़ोर आहिनि। उहा मिटी किनारनि ते वॾी विधी वञे त जीअं बंद किनारा मज़बूत थियनि। आपाशी खाते जा अमलदार उहा मिटी चंद पैसनि एवज़ विकिरो करे रहिया आहिनि। ॻोठाणनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त कैनाल जे गैरकानूनी मिटी खणणु बंदि करे कैनाल जा कपर मज़बूत कया वञनि ऐं सिम खां ज़मीन खुशखबरी तव्हांजे पंहिंजे शहर कासमाबाद में सुमरा वॉलपेपर पीवीसी पैनल शॉप ॾेई रहियो आहे। कासमाबाद, लतीफ़ाबाद, टंडोडाम ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बहितर सर्विस। राब्ते लाइ राजननी सुमरो। फोन नंबर 0333370251 033337078866। नोट व्हाट्सएप पिण साॻी नंबर ते आहे।